उमरकोट में औरत मासूम ॿारनि सां गॾिजी मुड़ुस ऐं ॾेरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उमरकोट वासण मसामात सिंधबाई जंजी पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि सनाउल्लाह ऐं अताउल्लाह जंजी सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस साहिब ॾिनो ऐं ॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ तंग थी प्रेस क्लब उमरकोट पहुची एहतिजाज कयो। उन मौके ते सिंधबाई दाईंदे चयो त संदसि मुड़ुस साहिब ॾिनो जंजी ऐं ॾेर सुभान जंजी मतारो ख़ान ऐं मुख़्तियारकार नबी बख्श जंजी धमकियूं पिया ॾियनि ऐं मुंहिंजे शादीशुदा ॿिनि नियाणियुनि जूं शादियूं टोड़ाइण चाहिनि था। मुंहिंजे हिन घर वारे खे बरगलाए विया छोकिरियूं ॾिनई पाण शादी करा मूं ॾेई छॾियूं पंहिंजी मर्ज़ी सां ॾेई छॾियूं। हाणे उन्हनि खे बरगलाए वेठा आहिनि नबी बख्श ऐं मोहम्मद सुभान ऐं ख़ालिद इहे गॾु कमलो ऐं मतारा इहो बि गॾु आहिनि। मुंहिंजे पोयां अची लॻा आहिनि प्लाट वग़ैरह उहो मूं पाण कमाए मूं पाण कयो आहे। हाणे उन जे पोयां अची लॻा आहिनि चवंदा उन मां अधु वठूं पोइ ईअं करियूं पोइ ईअं करियूं। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस जा ॿाहिरनि एतिरा कन भरिया आहिनि जो हू मूंखे मुसलसल तशदुद करे थो ऐं मुख़्तियारकार नबी बख्श त जान जो दुश्मन बणिजी वियो आहे ऐं मारण तोड़े अगवा करण जूं धमकियूं पियो ॾे। मुतासिर औरत वसवारनि खां मुतालबो कयो त मुड़ुस ऐं ॾेरनि जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk